खां वॾो गेम शो, सिंध जो सभ खां वॾो गेम शो, सिंध जो सभ खां वॾो गेम शो। ओके जी, अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो होस्ट ज़ोहिद चांडियो एंड वी वेलकम आवर हाज़रीन एंड नाज़रीन ऑन आवर शो जंहिंजो नालो आहे हो जमालो, जंहिंजो नालो आहे जी बिल्कुलु असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदासीं हो जमालो जे मंच ते हिकु दफ़ो ॿीहर सां गॾो गॾु स्क्रीन ते भी अची वेंदासीं। जी बिल्कुलु अचे पई, जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि असां उन्हनि खे बि भली कार चवंदासीं हो जमालो जे मंच ते। उन सां गॾो गॾु अगरि अञा ताईं असां जे शो खे तव्हां जॉइन न कया आहियो या अॼु ताईं तव्हां न आया आहियो त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते जल्दी सां मैसेज कयो या कॉल कयो, हिसो थी वञो असांजे हिन गेम शो जो। ऐं असांजी रजिस्ट्रेशन बिल्कुलु मुफ़्त आहे। ओके जी, तव्हां सभ खां पहिरियां अची वञूं। अॼु जे असांजे शो में असां तावन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट होम अप्लाइंसेस, उन सां गॾो गॾु तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। उन सां गॾो गॾु क्यूएनएन फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी। क्यूएनएन फ्लेवर दे रहा है हो जमालो गेम शो के तमाम व्यूवर्स के लिए बेहतरीन डिस्काउंट ऑफर। क्यूएनएन फ्लेवर्स की वेबसाइट पे जाएं www.qnnflavors.pk और यूज करें ये कूपन कोड HJO और पाएं बेहतरीन डिस्काउंट। और साथ गॾो गॾु असां सां फ्रूट नेशन बाय इफ्तिखार अहमद एंड को, हम हैं बागबां। लश फ्रूट ड्रिंक 7 यूनिक और मजेदार फ्लेवर्स में आता है जिसमें गावा, एप्पल, मैंगो, मस्ती, पंच, लेमनिस्तान और पीच शामिल हैं। मैंगो ऐप में आपको सेब और आम का एक बेहतरीन कॉम्बिनेशन मिलता है, जबकि लेमनिस्तान का टेस्ट अलग और लज्जत भरा है क्योंकि इसमें हिमालयन साल्ट भी मिलाई जाती है। लश फ्रूट ड्रिंक्स तो फिर हो जाए लश। असां सां गॾु आहे ABC जूस बाय फ्रूट नेशन। ABC juice by Fruit Nation has 100% fruit content. It is a blend of apples, beetroots and carrots. It is an instant dose of healthy energy to detox your system. Pakistan's #1 ABC juice by Fruit Nation. No artificial colors, no added sugar, no preservatives. Perfect for health conscious people. हम तुम चॉकलेट पान मसाला बेसा सां गॾाहिन, हम तुम बस और कोई नहीं। हम तुम चॉकलेट पान मसाला बाय गोल्डन फूड्स। ट्रिंगो स्नैक्स विद अ सब ट्राई करो ट्रिंगो बाय गोल्डन फूड्स। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। उन सां गॾो गॾु असां सां गॾु आहे www.swistonwatches.pk, मतलब स्विस्टन जी वॉचिस बि असां सां गॾु आहिनि। द टाइम फॉर एवरी ओकेजन। फार्स इंटरनेशनल द मैजिक ऑफ हैप्पी बेबी बाय फार्स इंटरनेशनल। बॉडी सॉल लाया आपके लिए 4 डिफरेंट फ्रेग्रेंस में हैंड वॉश, जिसको इस्तेमाल करके अपने हाथ को रखें सॉफ्ट और जर्म से फ्री। कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ केमकोस। पांडा केमिकल्स, पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। उन सां गॾो गॾु असां सां आहे कुंदन लॉजिस। कुंदन नालो आहे हिकु आला क़िस्म जे निज सोन जो। कुंदन लॉजिस शिकारपुर में जेको सखर शहर खां 20 मिंटनि जी ड्राइव ते जैकबाबाद बाईपास ते शाही रिहाइश, बेहतरीन 5 स्टार सहूलियतुनि सां आरास्ता, बेहतरीन होटल जिथे अवां खे मिले फैमिली इन्वायरमेंट ऐं मज़ेदार खाधनि जी तमामु घणी वैरायटी। आरामदेह रिहाइश, आला मयार मेहमान नवाज़ी जो मरकज़। नालो ज़रूर यादि रखिजो, कुंदन लॉजिस। उन सां गॾो गॾु मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए, क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ। ऐं सां तावन कयो आहे न्यू एरा ज्वेलर्स। न्यू एरा ज्वेलर्स pioneer since 1964. New era with experience of decades serving all over Pakistan with prestigious values and records. He and Sanjay sponsors एक दफ़ो भरपूर ताड़ी थी वञे असांजे स्पॉन्सर्स जे लाइ जंहिंजूं गिफ्ट थींदियूं आहिनि तव्हां वटि। ओके जी, वैसे असांजी ज़िंदगी में रिश्ता तमामु घणा अहम किरदार अदा कंदा आहिनि, अहमियत रखंदा आहिनि असांजी ज़िंदगी में। कुछ अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जेके अल्लाह पाक जे तरफ़ां असांखे मिलंदा आहिनि,
जंहिंमें असांजा पेरेंट्स आहिनि, असांजा ब्रदर सिस्टर, असांजा कज़न्स आहिनि, ऐं कुझु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां पंहिंजी मर्ज़ी ते ठाहींदा आहियूं। उहे कहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि? वो कौन से रिश्ते होते? दोस्ती का रिश्ता, बिल्कुलु। ऐं दोस्त खां सवाइ चवंदा आहिनि ज़िंदगी जेका आहे उहा कलरलेस हूंदी आहे, हुन में कोई रंग न हूंदो आहे। तो आज असां डिस्कस कंदासीं दोस्तन के, दोस्ती के। तो मैं पूछना चाहूँगा कि आपके बेस्ट फ्रेंड का नाम क्या है? जी, पंहिंजी बेस्ट फ्रेंड जो मुझे नालो ॿुधाए, चाहे नंढा हुजन चाहे वॾा हुजन। डेफिनेटली जो हमारे बड़े बहन भाई बैठे हैं उनके भी बेस्ट फ्रेंड्स होंगे, तो मुझे नाम बताइएगा आपके बेस्ट फ्रेंड का नाम क्या है? आज लाइव ॿुधाए छॾियो ऐं पोइ उन्हनि खे ॾेखारिजो, ॾिसो असां तव्हांजो नालो वरितोसीं। कहते हैं दोस्ती के बगैर जिंदगी अधूरी है, बिल्कुल सही है जी। कौन बताना चाहेगा? आप बताना चाहेंगी? माइक खणी दा जल्दी सा। अस्सलाम वालेकुम। नालो तव्हांजो? फिजा। कैसी हैं? आपकी बेस्ट फ्रेंड का नाम? एमन। एमन आपके साथ पढ़ती हैं स्कूल में? अच्छा, माइक थोड़ा क्लोज कीजिएगा। जी, कब से साथ में पढ़ रहे हैं? हमारी दोस्ती को तकरीबन 15 साल हो गए। 15 साल दोस्ती को हो गए, तो आप कितने साल हो गए? 19। ओके जी, तो 15 साल इन्हनि जी दोस्ती के थी विया आहिनि। तो आज मैं आपसे पूछूंगा कि ताजी दोस्त में बुरी आदत केड़ी है, क्योंकि अच्छी आदतें तो सब पूछते हैं। तो आज का क्वेश्चन है कि बुरी आदत आपकी बेस्ट फ्रेंड में। मतलब बातें करते करते हाथ बहुत चलाती है वो। हाथ बहुत चलाती है कि पिटाई करती है क्या? जी। पिटाई करती है जी। अच्छा, हाणे भी तुझो गिटो गाड़ो तो लगे माई मारे तरह का ही है दोस्त का। ओके जी, और अच्छी बात भी मुझे बताया उसकी। मतलब अच्छी बात ये है कि वो मेरी सिस्टर की तरह है, जितनी मतलब बातें शेयर सिस्टर से नहीं करती जितनी मैं उससे करती हूँ। ओके जी, वैसे डोंट वरी, शो देखने के बाद और पिटाई होने वाली है आपकी। अच्छा, आप अपने भावरनि की तरफ भी, भेणुनि की तरफ भी। आप बताएं आपके बेस्ट फ्रेंड का नाम क्या है? जी। अच्छा, नड़ा बाहर में मथे कन था, छोटी बच्ची के पास लेके जाएगा। अस्सलाम वालेकुम। आपका नाम? आसमा मंजूर। चलें जी, आपकी बेस्ट फ्रेंड का नाम क्या है? आयशा। आयशा, वो भी आपके साथ पढ़ती है स्कूल में? जी। कौन सी क्लास में पढ़ती हैं आप? 2 में। मुझे आयशा की बुरी आदत बताएं, कौन सी बुरी आदत है? वो बस ऐसी है कि अब बाहर आके ना मुझे बहुत जोर जोर से बुलाती है। उसको मना भी करती हूँ लेकिन फिर भी क्या क्या करती है? बहुत जोर जोर से आवाजें देती है। वो जोर जोर से कैसे? म्याऊ 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 ऐसे तो नहीं देती। चलें जी, जोर से आवाजें देती है। चलें, नेड़ा बात पेंजू पेंजू गालियूं आहिनि। एनीवेज, चलें जी, आपकी जेका दोस्ती आहे वो हमेशा कायमो दाम रहे। ऐं दोस्त चवंदा आहिनि जहिड़ो बि हुजे न, पर दोस्त ज़रूरी आहे असांजी ज़िंदगी में। पाणी जहिड़ो बि हुजे, बाहि विसाइण जे हमेशा कमु ईंदो आहे। त असांखे वॾा कुझु ॿुधाइनि, तव्हांजा दोस्त न आहिनि छा? हा, तव्हां बेदोस्त आहियो छा? अच्छा, हेॾे बात मथे कयो आहे। अस्सलाम वालेकुम। नालो मुझे भाउ जो? मोहम्मद अवैस सर। मोहम्मद अवैस जी सर। जी, आपके बेस्ट फ्रेंड का नाम क्या है? फैजान अली कटपर। फैजान अली कटपर जी सर। फैजान अली कटपर। अच्छा, तव्हां बि गॾु पढ़िया आहियो या तव्हांजो गली गए किथे? क्लास फेलो आहे सर। तव्हांजो क्लास फेलो आहे? जी सर। कहिड़ी क्लास खां गॾु पढ़िया तव्हां? सर ये 6 क्लास का इंटर तक सर पढ़े। 6 का इंटर तक? जी सर। हाणे बि तव्हांजो माना मेल जोल थींदो रहंदो आहे? जी सर, वेझो रहंदो। बुरी आदत तव्हांजे? बुरी आदत इहा आहे त हमेशा मां हुनखे यादि कंदो आहियां, पाण यादि न कंदो आहे। अई हू याद न कंदो आहे? जी सर। दोस्त ऐसे क्यों होते हैं दोस्त? हम इतना याद करते, वो याद क्यों नहीं करते? यही मसला किस मिट्टी के बने हुए हैं? उसी मिट्टी के बने हुए ना जिस मिट्टी के हम बने हुए हैं। जी सर। वो याद तव्हां शिकायत कंदा हूंदा? जी सर, ॿुधंदो हूंदो न सर। हा न, पोइ छा चवंदो आहे? बस हुनखे गुज़ारिश था कयूं न सर, यादि करनि न अच्छी दोस्ती। बस हू याद करन न करन, पर असां त याद असां कंदासीं। कयूं था, असांजा त दोस्त आहिनि, असां त न विसारींदासीं। बिल्कुलु। बढ़िया, ग़लति ॻाल्हि आहे तव्हांखे तव्हांजे दोस्तनि खे यादि। तव्हां गुज़ारिश कयोसि न सर। असां गुज़ारिश त हथ ॿधी करे गुज़ारिश था कयूं, यादि कंदा असांजो भाउ आहे। जी सर। ओके जी, थैंक यू। अच्छा, ये केड़ा बेस्ट फ्रेंड आहिनि मुंहिंजे बेस्ट फ्रेंड खे यादि नथा कनि? अच्छा, बहनों की तरफ आ जाते हैं। हिकिड़ो हथ मथे थियो आहे, लास्ट असां अदी खां पुछंदासीं। अदी करियो। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजी भेण जो? रशीदा भेण। तव्हांजी बेस्ट फ्रेंड केरु आहे? सादिया। मेरी बेस्ट फ्रेंड भी है और मेरी कजन भी है। नाम क्या बताया? सादिया। सादिया। तव्हांजी कजन भी आहे, तव्हांजी बेस्ट फ्रेंड भी आहे? जी हाँ। सादिया जे अंदरि कहिड़ी जेका आहे त नेगेटिव ॻाल्हि आहे? उहा मथां कूड़ ॻाल्हाईंदी आहे, लेकिन मां ख़बर पइजी वेंदी आहे कि मुंहिंजी मथां कूड़ ॻाल्हाए थी। कूड़ ॻाल्हाईंदी आहे? वो ख़बर पइजी वेंदी आहे? ख़बर पइजी वेंदी कि मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे। छो जो बेस्ट फ्रेंड आहे। तव्हांजी फ्रेंडशिप खे केतिरो टाइम थियो आहे? असांखे काफ़ी साल थियो आहे, नंढे लाइक़ वठी।
नंढे लाइ खां वठी जी हा। छो जो तव्हांजी कज़न बि जी आहे आहे, cousin तव्हां बि वॾा आहे। आहियो हू वॾी आहे वॾी त हो आहे लेकिन हू वॾी आहे हा, जी हा। तव्हां हुन खां नंढा आहियो जी। पोइ वॾनि खे वधीक सम्झणु घुरिजे न और क्या वॾनि- वरी कूड़ ॻाल्हाइनि मां सां कूड़ ॻाल्हाईंदी की मां ख़बर पइजी वई की मां ॻाल्हाईंदी आहे तॾहिं हा। हबकी ॻाल्हाईंदी पोइ मां ख़बर न यार तूं कूड़ ॻाल्हाईंदी कूड़ ॻाल्हायो हा आहे पोइ मञंदी आहे पोइ मां चवंदी तूं कूड़ ॻाल्हाए सचो ॻाल्हाए चइसि न मां कूड़ ॻाल्हायां थी तव्हां कॾहिं कूड़ ॻाल्हायो पंहिंजी बेस्ट फ्रेंड सां थोरो घणो ॻाल्हायो आहे थोरो घणो ॻाल्हायो आहे हा न बाबा ही बि गॾु आहे ही बि कूड़ ॻाल्हाईंदो तॾहिं हू बि कूड़ ॻाल्हाईंदी आहे एनीवेज चवंदा आहिनि न जॾहिं दोस्ती तव्हांजी गहरी हूंदी आहे न अॻिलो तव्हां हीअं पकड़े वठंदा आहियो सो अगरि तव्हांजा बि जेके जेके बेस्ट फ्रेंड्स आहिनि अलाह तव्हांजी दोस्ती बरक़रार रखे चवंदा आहिनि दोस्त खां अलावा कुझु बि न आहे दुनिया में समझो दुनिया जो गरीब तरीन इंसान है जिनको को दोस्त ना है सो एक दफ़ा दोस्तों के लिए तालियां होनी चाहिए उन खां पोइ असां प्रोग्राम की तरफ वधंदासीं ऐं हाणे डायरेक्ट ईंदासीं असां फर्स्ट सेगमेंट की तरफ ऐं उहो सेगमेंट लूडो वारो जिसमें हम बहनों को लेते हैं हमें चाहिए 3 अदद बहनें जो यहाँ आके खेलेंगी ये लूडो वाला सेगमेंट बॉडी सोल जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे बॉडी सोल लाया आपके लिए 4 डिफरेंट फ्रेग्रेंस में हैंड वॉश जिसको इस्तेमाल करके अपने हाथ को रखें सॉफ्ट और जर्म से फ्री कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ कैमको जी मेरी बहनों बॉडी सॉल कॉस्मेटिक्स से ताउन से आप आ जाए मेरी बहन जल्दी जल्दी और आप भी आ जाए मेरी बहन जल्दी जल्दी और तीसरी बहन आप भी आ जाए मेरी बहन जल्दी जल्दी इन तीनों बहनों की बहुत सारी तालियां होनी चाहिए चलें जी लेट्स बिगिन दिस सेगमेंट एंड हिया है मुझे हाथ में छक्को ओके डाइस मुझे हाथ में आए पता होगा तीनों बहनों को कैसे खेलते हैं ये चलें जी तीनों बहनों को 3-3 चांसेस देंगे इनको ऐसे घुमा के ये डाइस फेंकना है हम काउंट करेंगे लास्ट में जिस बहन की हाईएस्ट पॉइंट्स होंगी विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको है बॉडी सॉल जे तावन सां सो स्टार्ट कंदासीं आज बहन वालेकुम वालेकुम सामो कैमरा है दी बहन जो साइमा साइम बहन कहाँ से आई हैं जिया कॉलोनी चले जी ऑल द बेस्ट जी तव्हांजे हथ में तव्हांखे चांसेस ॾींदासीं तव्हांजो ही फर्स्ट चांस आहे हियर यू गो ये नहीं ये हम काउंट नहीं करेंगे आपको ऐसे घुमा के फेंकना है अरे ॾींहं ॾिठे जो एॾी बेईमानी लाइव शो में ओके जी बॉडी सॉल कॉस्मेटिक्स जे तव्हां सां असांजो सेगमेंट आहे ही विच ते आहे वंस अगेन तव्हां जी अगेन 6 भाई वेरी गुड ही तव्हांजो आहे सेकंड चांस 1 6 and 1 7 ही लास्ट अगेन 1 7 and 1 8 पॉइंट्स त भेण जूं 8 पॉइंट्स आहिनि लेट्स सी भेण कीअं थी अदी अचो तव्हां अचो मुंहिंजी भेण को नाम खुशबू हर पल आहे चले जी ऑल द बेस्ट मुंहिंजी भेण खे बि डाइस ॾींदा 8 खां वधीक कॉस्मेटिक्स जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे छक्को वेरी गुड 5 6 and 5 11 5 11 and 5 भाई तालियां होनी चाहिए बहन के लिए मेरी बहन आप बैठ सकती हैं क्योंकि 16 ही चुको है थैंक यू वेरी मच लास्ट बहन सां करे सलाम वालेकुम नालो मुझी बहन जो ज़ारा फैसल ज़ारा सां गए कैसी है मेरी बहन ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह ऑल द बेस्ट 16 से ज्यादा आपको पॉइंट्स यू गो ओ अगेन 2 points जी अरे again 2 and 1 3 last 3 and 2 थैंक यू वेरी मच एज असांजे सेगमेंट जी विनर आसां जी खुशबू बहन बहुत सारी तालियां होनी चाहिए के लिए आई तमाम ईंदा ही बॉडी सॉल कॉस्मेटिक्स ते असांजो ही सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते अगरि तव्हां बे हिन सेगमेंट में हिस्सो वठणु चाहियो था उनजे लाइ स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हांखे मैसेज या कॉल करिणो पवंदो आहे रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी उन
का पोई तव्हां अची सघो था असांजे हौज मां हलो जे हिन फ्लोर ते असां सां खेॾी सघो था ढेर सारा सेगमेंट्स ओके जी कुछ आयो आहे समथिंग 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 हेॾा 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 अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अमा नालो तव्हांजो मीरज़ादी मीरज़ादी असां सां गॾु आहिनि छा खणी आयो मुंहिंजे लाइ सही उतई सयूं आहिनि गजरुनि जो हलवो आलू तरियल और भाई गजरुनि जो हलवो गाजर का हलवा या और मेरी फेवरेट डिश फ्राइड आलू यम 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 क्या होनी चाहिए पीछे से ताड़ी मजा आया ना मजा आया पर तरल है पटाटन दे जरूर ताड़ी मजा आया बिकॉज आई लाइक चमचो पानो तमे अच्छा स्पून पहला तव्हांखे कीअं ख़बर पई त जेके आलू मुंहिंजा फेवरेट आहिनि चमचो पानो तमे अच्छा स्पून बि आहे खाई मां हिते तव्हांजे साम्हूं ई जेको आहे तव्हां स्पून बि कढां थो ही हेॾियूं सारियूं शयूं खणी आयो मुंहिंजे लाइ माना थैंक्स बि एतिरा त मां चवणो पवंदो हा 3 बर्तन खणी आया आहियो 3 दफ़ा मूंखे तव्हांखे महिरबानी चवणी पवंदी चले जी तव्हां बि मुंहिंजी अम्मी आहियो ऐं सभ खां पहिरियां ही मां आलू खणी ईंदुसि ही ॾिसो ये देखे भाई खाना ही दो मामा कौन नहीं था रे बस पेट में सूर न पवे आय हाय 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 मेरे साथ बोलेंगे नहीं आय हाय हाय आपने तो खाया ही नहीं आय है क्यों बोल रहे चले जी अमा जबरदस्त थैंक यू वेरी मच तव्हां जी मोहब्बत आहे ही आलू खणी आयो अच्छा आलूनि ते जेको अॼु तव्हां सां गिफ्ट बि ईंदा बॉडी सॉल भी ॾींदा मूंखे ऐं पांडा लिक्विड डिटर्जेंट भी ॾींदा थैंक यू बहुत सारी तालियां मां के लिए त मां हिन गजरुनि जो हलवो जेको आहे अलॻि थिए जी पहिरियां गजरुनि जो हलवो ॿियो हूंदो अॼु अलॻि थिए गजरुनि जो हलवो खाई ॾिसजे चले जी मां उहो बि अॼु हाणे लाइव ट्राई करे तव्हांखे ॿुधाईंदुमि गजरुनि जो हलवो बि ऐं ही बि खाईंदुसि शो बि कंदुसि आलू फ्राइड त नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ ईंदासीं जेको आहे सिंगिंग उहे भाउर उहे भेणियूं जेके शौक़ीन आहिनि ॻाइण जूं उन्हनि जे लाइ ही सेगमेंट आहे सो कौन कौन आना चाहेगा भाई चलें जी जब तक आप सोचे पाकिस्तानी गाना सिंधी उर्दू पंजाबी पश्तो बलोची सब खूबसूरत असांजूं लैंग्वेजेस आहिनि कोई भी गानो ॻायो पाकिस्तानी गानो ॻाइणो आहे तव्हां जेसिताईं पंहिंजो सॉफ्टवेयर अपडेट कयो ठीकु आहे यादि कयो वापसी अची करे असां बाथरूम सिंगिंग स्टार्ट कंदासीं तो भाई एक दफ़ा बता दें प्रोग्राम का नाला क्या है ब्रेक वठंदासीं जी तव्हां बि इंजॉय कयो मां बि ब्रेक ते वञी करे पटाटनि खे इंजॉय कयां हो सिंध जो सभ खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो सभ खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो वेलकम बैक टू आवर शो हो जमालो यकीनन असांजे शो खे एंजॉय कंदा हूंदा ऐं छो न कंदा एतिरी खूबसूरत ऑडियंस असां सां गॾु आहे सो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट असां स्टार्ट कंदासीं लश जे ताउन सां तो याद कर लिए गाने शाने याद करे छड़िया जो फ्रूट नेशन बाय इफ्तिखार अहमद एंड को हम हैं बागबान लश फ्रूट ड्रिंक 7 यूनिक और मजेदार फ्लेवर्स में आता है जिसमें गावा एप्पल मैंगो एप मस्ती पंच लेमनिस्तान और पीच शामिल हैं मैंगो एप में आपको सेब और आम का एक बेहतरीन कॉम्बिनेशन मिलता है जबकि लेमनिस्तान का टेस्ट अलग और लज्जत भरा है क्योंकि इसमें हिमालयन साल्ट भी मिलाई जाती है लश फ्रूट ड्रिंक्स तो फिर हो जाए लश चलें जी के रचन चाहिए तो बाथरूम सिंगिंग में कंहिंखे लगे तो हूँ चले जी मुझी भेण अचो आ जाए चुप बावर छोड़ी चुप बैठा है बुत बन जी बैठा हो जी ये भी आना चाहती है चले जी बच्चे बोल रहे हैं आपको आने के लिए जी
हे भावर वेठा आहिनि छो था तव्हांखे न ईंदो आहे छा ॻाइणु न ईंदो आहे छा ईअं त हिकिड़ी भेण ॻाईंदी ऐं गिफ्ट खणी हली वेंदी हिन लाइ त ईज़ी थी वेंदो न ये बच्चे ना बड़ों की कंपटीशन है हुन साइड भी आहिनि सिंगिंग में अचो मोस्ट वेलकम फ्रूट नेशन बाय इफ्तिखार अहमद एंड को हम हैं बागबान बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे आखिरी दफ़ो पुछंदो साव सोचो न ही हथ मथे करण जो टाइम आहे भाउ जी मुस्कुराहट मूंखे ॿुधाए थी भाउ अचण थो चाहे भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि चले जी अचो मुझा भा नहीं तो जबरदस्ती घुराईंदासीं वही चले जी बहन कौन आना चाहेगी आज जी ऑडियंस आप खेल के गए लेकिन जीता तो नहीं था ना आ जाए मेरी बहन अच्छो ठीक है तो 4 पार्टिसिपेंट आइन बाथरूम सिंगिंग जे लाए आई ॾिसूं था त अॼु केर मारे थो मल ऐं तव्हां कंदा फैसलो छो जो तव्हां हूंदा आहियो जजेस जो अच्छा गाएगा उन्हीं पे होंगी तालियां उन्हनि ते ही वजंदियूं ताड़ियूं चले जी सही से सुनना है अच्छो मुझी भेण फ्रूट नेशन बाय इफ्तिखार वालेकुम अस्सलाम नालो मुझी साइमा असां गॾु आहिनि छा पिया ॿुधायो सियानी टाइटल सॉन्ग जिंदगी नहीं ये कोई जिंदगी कभी ये दिल जला दिया कभी ये दिल बुझा दिया जिंदगी नहीं ये कोई जिंदगी कभी ये दिल जला दिया कभी ये दिल बुझा दिया जहाँ वो आशना लगे वही वो गैर सा लगे जहाँ वो चैन सा लगे वही वो जख्म सा लगे जिंदगी नहीं है कोई जिंदगी ओके जी जबरदस्ती नॉट बैड अदा तव्हां ईंदा हाणे मुझा अच्छो फ्रूट नेशन एंड को हम हैं बागबान अस्सलाम वालेकुम वालेकुम नालो मुझे भाजो सलाम किथा आयो मुझा बा सलाम जी सर किथा आयो कराची खां जी क्या ॿुधायो जैसा के सिंधी कलाम अची वञो पंहिंजी जगह ते ही साम्हूं कैमरा जी सिंध वारा जन सिंध टोपी अजरक वारा जन रे सदा सिंधु जी मारू वरन जी मिठड़ी बोली गली गली ऐं गली तुझे सिंध अमर जा नारा ओके जी जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा अचो मुझी भेण तां फ्रूट नेशन बाय इफ्तिखार अहमद एंड को हम हैं बागबान अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुझी भेण जो सनम किथा आयो इथे कराची का कराची खां या छा पिया ॿुधायो जैसा के पाकिस्तानी गानो आ इस ज़माने में इस मोहब्बत ने ये पाकिस्तानी तो ना है कितने दिल पाकिस्तानी लोग मोहब्बत किया करते हैं न पाकिस्तानी गानो नहीं पाकिस्तानी गाना नहीं है ही मैडम लता जिन जो गानो ॿियो कोई नथो अचे पाकिस्तानी पोइ वो ॿुधायो केड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा मुझो गुल मुझो जानिया केड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा मुझो गुल मुझो जानिया मुझो गुल मुझो जानिया नंढपिण जी निशानिया मुझो गुल मुझो जानिया नंढपिण जी निशानिया जबरदस्त एडो सुठो गायो ता मुखे वणो मां एंजॉय कयो कॉन्फिडेंटली गायो ता न कयो पर तव्हां कयो एंजॉय देखें भाई उन्होंने भी एंजॉय किया अली अचो तव्हां अचो लश अस्सलाम वालेकुम
अस्सलाम ठीक ठाक तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह अली कहिड़ो गानो पिया ॿुधायो तव्हांखे मां उर्दू गानो ॿुधाईंदुसि चलें जी अगलावा मजबूरी नो आण जान ते कसूरी नो जहर बने हाँ तेरी पी जावा में पूरी नो आना सियों नहीं आया दिल बाग बाग मेरा टकराया कागा बोल के दस जावे लावा हो दी चूरी नो रावाच बावाच हो कोई मैनू ना रोके वो मेरे ढोल जुदाइयां दी तेनू खबर किवे हो आ जावे दिल तेरा पूरा भी ना होवे हाँ बढ़िया बढ़ाइया दी गले बात किवे होवे आ जावे दिल तेरा पूरा भी ना होवे जबरदस्त भाई बहुत सारी तालियां अली जे लाइ ॾाढो कॉन्फिडेंट ये जबरदस्त गाया यार जी जबरदस्त चले जी थैंक यू वेरी मच हाणे ऑडियंस कंदी फ़ैसिलो त कंहिं सभ खां सुठो गायो हुननि सां गॾु वेंदो लश जो गिफ्ट सभ खां पहिरियां मुंहिंजी भेण आ जाए एंड अच्छा गा आपकी तालियां बताएंगे ओके अदा तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भाउ सुठो गायो ओके अदी अचो जंहिंखे लॻे थो भेण सुठो गायो ओके अचो अली जंहिंखे लॻे थो अली सुठो गायो So results are clear. Congratulations. तालियां होनी चाहिए अली जे लाइ ही लश जो गिफ्ट वींदो तव्हां सां गॾु थैंक यू वेरी मच अली फॉर कमिंग इन पार्टिसिपेटिंग इन आवर सेगमेंट जेको हुयो बाथरूम असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते ऐं असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट तरफ़ ऐं उहो सेगमेंट आहे उन्हनि जे लाइ जेके सुबुह खां आहिनि बुखायल बुख यकीन असांजो खाओ खटो जो सेगमेंट आहे जंहिंमें असांजूं भेणियूं अची करे खाइण जो मुक़ाबिलो कंदियूं आहिनि अॼु छा आहे असां वटि खाइण में केक आहे असां वटि खाइण में ऐं गिफ्ट में असां वटि अथव LED TV सो मेडोरा जे तरफ़ां मेडोरा जे ताबुन सां असांजो ही सेगमेंट आहे मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन चले जी जल्दी से ये LED भी आगे लेके आइएगा ऐं केक्स भी खणी ईंदा असांखे घुर्जनि बुखायल भेणियूं जे सुबह का कुछ न खाधो आहे ओहो अच्छा ये आपको पता है कि खाना कैसे मैं पहले ही बता देता हूँ आपको मुंह से खाना है हाथ आपके पीछे होते हैं यस 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 हेना में भेणियूं वेठियूं आहिनि हिकिड़ो हेना में चक्कर हणा लेट मी कम फ्रॉम दिस साइड टू होना में थी त हिकिड़ो चक्कर हणी अचां छो जो असांखे तव्हांखे मां घुरायो हो न हिन में न घुरायो अचो अचो तव्हां अचो मुंहिंजी भेण तव्हां सां गॾु पार्टनर बि अचे किथां घुरायूं ऐं हिक सां भेण हिन साइड आहे घुराईंदासीं अचो मुंहिंजी भेण तव्हां अचो तव्हां सां गॾु पार्टनर बि ईंदो जल्दी जल्दी अचो पंहिंजे पार्टनर खे वठी अचो मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन जे ताबुन सां असांजो ही खाओ खटो जो आहे सेगमेंट जंहिंमें तव्हां ॾिसंदा भेणियूं साफ करने के लिए आपने कंफ्यूज कर दिया मुझे खाइण वाली भेणियूं सामूं बीठियूं आहिनि मुझी बहन आप अंदर से आ जाएं नहीं नहीं ये बहन ठीक है और आप इस साइड से आ जाएं ठीक है उगने वाली जेका उगंदी भेण मां तो पंहिंजो पाइनएप्पल खणी कावा मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। यहाँ से दो घूमे पाइनएप्पल कहाँ गए अली वरी रगड़े में चने जी हेॾे ॿ पाइनएप्पल आहिनि हेॾे 3 छो हुजनि हिकिड़ो ॿियो एक्स्ट्रा पे खणूं था ताकि बराबर तो हाँ शुरू कंदासीं। मेरी बहन आप अंदर चढ़ जाएं ठीक है। जो खाएंगे हमारी बहनें आप खाएंगी तमाजा हाथ पोइते होंगे आपको मुंह से खाना है और ये सिर्फ आपका मुंह उगेंगे। ध्यान से खाइएगा फैलाइएगा नहीं गंदगी नहीं कीजिएगा। खाना है जुल्म करना है
एड़ो खाओ जो केक भी रेडी करे चले जी So let's begin this segment जेको है मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा लंदन जे ताउन सा बजाए बहुत सारी तालियां तो स्टार्ट करें पंहिंजो ही सेगमेंट मूंसां गॾु सब काउंट करना बोले 1 2 3 and say go start ओ भाई तालियां होनी चाहिए बहनों के लिए भाई बहुत सारी तालियां होनी चाहिए देखो ओए ये सुनो मियां का बता भाई तालियां appreciation must be there जबरदस्त ओ भाई oh my god वाह भाई क्या बात है जी मजा आ गया मजा आ गया ॾिसो भेणियूं लही पयूं आहिनि केक में रेडी तो करे अॼु हू ॾिसो ओके जल्दी तालियां जल्दी काउंट डाउन करना थे 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop हाय बा ॿिन्हिनि साइडनि जेको आहे त वॾो मसइलो कंफ्यूजन पैदा थी वई चलें जी देखते हैं दोनों बहनों ने मेहनत की है मेहनत लगे तो घर में कुछ कोने मिलदो तन ये देखा वजी भेण चलें जी ही राइट हैंड में तांजो केक है और लेफ्ट हैंड में मेरी बहन का केक है माइनम ऑडियंस की तरफ और के वधिक खाधो आहे केड़ो केक वधिक खाधल आहे ये वाला ही वारो चले जी होदे भी हलूं था होदे भी ऑडियंस काफी अच्छी वही है साइनन का बे पुछंदा से इनको क्या लगता है कौन सा ज्यादा है खाया हुआ ये वाला ओके सो रिजल्ट्स आर क्लियर आज जो हिन सेगमेंट जो विनर हिन सेगमेंट जू विनर आहिनि ही विनर ताड़ियों थी वजन भरपूर एलईडी टीवी थी तव्हांजी जेका आहे मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश जे ताउन सा मेरी बहन आ जाए और इनके साथ भी हैम्पर्स जाएंगे मुझी बहन सा बॉडी सॉल्व जो आई उन सां गॾु नेल्सन जो हैम्पर वेंदो आ जाए मेरी बहन आ जाए माइक खणी ला जल्दी सा भेण के माइक ॾींदा अस्सलाम वालेकुम माइक ऑन कंदा काइंडली जल्दी सा नालो मुझी भेण जो मेरा नाम बच्चिया थोड़ा इसको भी थोड़ा कम कीजिएगा तो मुझी भेण किए पे लगे जी बहुत मजा आ रहा था कैसा लग रहा है विन करके मैं वैसे भी शौक से खाती हूँ इसलिए मैंने कहा लेकिन सिर्फ नहीं वो तो मैं पता चल गया आप कितना शौक से खाती हैं हाँ आप भले ना बताएं लेकिन शौक से वो बहन भी खाती है आज मुकाबलो डाडो सुठो होते और इस टीवी का क्या करेंगी अब एलईडी घर में लगाएंगी फौजम वालों देखेंगी प्रॉमिस है चैलेंज जी थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां बहन के लिए विंदे तव्हां सां विंदी ही एलईडी टीवी ते असांजो ही सेगमेंट भी पहुचे तो पंहिंजी पुॼाणी थियण सां गॾु सां स्टार्ट कंदासीं शुरू कंदासीं नेक्स्ट सेगमेंट बग़ैर देर कए ऐं उहो सेगमेंट आहे भंगड़ो जे लाइ आहे आपको आके यहाँ डांस करना है डांस करनी है भंगड़े जो सेगमेंट है येलो शर्ट तमाम चो मुझे आ जाए मेरे भाई आ जाए चले जी हिता अचण चाहिए कोई भाउ साजो हमारे भाइयों के लिए भाई नेल्सन के ताउन सा नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का अदो अचण तो चाहे चले जी भाई के लिए तारी आवड़ी चाहिए भरपूर अचो मुझे भा लही जो मैदान ते हेॾा भी ईंदासीं हेॾे भी काफ़ी दोस्त हथ मथे था कनि अदो साजो अदा अच्छो तमाम अच्छो ओके आप भी हैं माशाल्लाह से आप भी आ सकते हैं ये पूरी लाइन है हमारे भाइयों की आप आना चाहेंगे चलिए जी भाई के लिए भी तालियां होनी चाहिए तालियां बज चुकी हैं मुझे हाथ दे मेरे भाई आज मुसागर माता सागर झूमर पाइंदो बच्चों अच्छो प्लीज अच्छो इन जा दोस्त मूंखे इशारो पिया कर अदा बस अची वियो
ॿियो केरु चढ़ चाहींदो तव्हां मां? इसने लास्ट टाइम इसने की थी, लास्ट टाइम की थी। चले जी केतिरा भाव को ॿ तव्हां बि अचणु चाहींदा? चलें जी, अचो अचो अचो। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। उम्मीद तो कहते तव्हां बि पंहिंजा सॉफ्टवेयर अपडेट करे छॾिया हूंदा। अॼु ज़बरदस्त ठुमका शुमका ॾेखारिणा आहिनि तव्हांखे। ओके, माधुरीअ वारा ठुमका, हीमा ठुमका, रीमा वारा ठुमका, मीरा वारा ठुमका, वीना वारा ठुमका। चलें जी, ऐं इन जो फ़ैसिलो बि तव्हां ई कंदा। जंहिंजी डांस मज़ेदार हूंदी, चटपटी हूंदी, जेको तव्हांखे एंटरटेन कंदो, उन्हीं के लिए बजेंगी तालियां। त शुरू कंदासीं पंहिंजे सां हीना भाग। अच्छा सा कोई बीट सिलेक्ट कर ली आपने? अच्छी सी कर ली बीट सिलेक्ट। चलें जी, बस वहां से हम बंद करेंगे म्यूजिक और यहाँ से स्टार्ट करेंगे। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। 1 2 3 एंड म्यूजिक। नॉट बैड। ओके, सुठो सुठो उछलियो भाउ। राइट, नॉट बुरा। आशा था। चलिए जी, नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का मेरे भाई। आप आए, अच्छो अच्छो अच्छो। 1 2 3 एंड म्यूजिक। इनके ॾिसी बोले कि जन ऐश्वर्या राय नींबूड़ा नींबूड़ा ते डांस भी करे। इनो पोयो पोयो मुझे मूंखे लगे मैं समीर जाता रहे अभी तो। चले जी, नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। वाह मुझा वाह। हाँ, अच्छा वो हाथी के दांत दिखाने के और खाने के और ही भी ॾिसण में भी कुछ ॿियो अथव ऐं डांस में कुछ ॿियो हुयो। चले अचो। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। 1 2 3 एंड म्यूजिक। Okay, not bad, not bad. ही very धीमी धीमी डांस होगी ना। Very nice, not bad. अच्छो मुझे अच्छो 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 अच्छो। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। 1 2 3 एंड म्यूजिक। यार एडी सुठी तो करी पियो डांस, वापसी छोले वही। एडी सुठी झूमर तो हुई। चलें जी, थकजी पियो केर तो चवे? अच्छा, इन जो पंहिंजो दोस्त ही चवे तो थकजी पियो। हाँ, बीरन के पांचन में लगी है। अच्छा, माइक ते ॾींदा मूंखे? माइक 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 जेको हिन मूंखे चयो उहो माइक ते ॿुधायो। हाँ, छा चव? साईं पंहिंजा ई दुश्मन छा कजे? पंहिंजा ई दुश्मन छा कयूं? हो साम्हूं वेठा अथव दुश्मन पंहिंजा। साईं साम्हूं आहे भाउ वॾो। वॾो भाउ आहे, माना वॾो भाउ दुश्मन थी वियो। साईं दुश्मन आहे। हाय, छा कजे? चले जी, इहा ई ज़िंदगी जो चवंदा आहिनि मज़ाक़ूं आहिनि जेके अॻिते हली तव्हां यादि कंदा। नेक्स्ट तव्हांजो भाउ आहे, अचो मुंहिंजा भाउ। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। 1 2 3 एंड म्यूजिक।
जबरदस्त, नॉट बैड, वेरी गुड, पसंद आयो। बस बाक़ी ज़मीन ते पेर ॾाढो तेज़ पिया रखो, मूंखे भो पियो त वञी पार्किंग में न पवे असांजी हेठी। एनीवेज़ वेरी गुड, ही ॿियो धमाको हुयो असांजो लॻो। हाणे असांजी ऑडियंस जे मथां आहे, कंहिं ते वॼनि थियूं ताड़ियूं, जंहिं ते वॼनि थियूं सभ खां घणियूं ताड़ियूं। विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे नेल्सन पेंट्स जे ताउन सां, जिनजा दुश्मन आहिनि जाम, जिनको लगता है क्या की तालियां। अब बताड़ी बीहो न जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई, हिन ते त हिकु वॻी, हिन ते ॿ वॻियूं, हिन ते हिकु। जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया, ओके वाह। जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया, निमूड़ा निमूड़ा, अच्छा मुझे भाई जेके लगे तो भाई सुठी डांस कई। तो रिजल्ट क्लियर भाई, आज जे सेगमेंट जो विनर बहुत सारी तालियां जल्दी सा खणी थो। गिफ्ट ही भाई सा गड विंदो नेल्सन जो गिफ्ट। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग एंड बीइंग द पार्ट ऑफ आवर शो। हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते। आई वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट की तरफ। काइंडली मुझे ॿुधाईंदा सेगमेंट करणो थी वियो आहे ब्रेक जो टाइम, ॿुधाईंदा त छह जी ब्रेक जो टाइम थी वियो। अची करे असां म्यूजिकल चेयर स्टार्ट कंदासीं। तो मेरी बहनों आप भी तैयार रहिएगा म्यूजिकल चेयर जे लाइ जेको आहे तव्हांजो फेवरेट सेगमेंट। तो एक दफ़ा बताइएगा प्रोग्राम जो नारो छा आहे? हो जमालो। सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। हो जमालो। आई तव्हांजे साम्हूं आइन कुर्सी ताउन सां असांजो सेगमेंट आहे म्यूजिकल चेयर। ऐं वटि आहे हिकु अदद डिनर सेट। चले मेरी बहनों कौन कौन आना चाहेगा म्यूजिकल चेयर के सेगमेंट में? अदी तव्हां बहन आए जेको न आयो आहे। अदी तव्हां जो आप आ जाए मेरी बहन, आप भी आ जाए मेरी बहन, आप भी आ जाए मेरी बहन। और आप तो आई थी, आप आ जाए मेरी बहन। अचो अचो हेना बे अचो हेना। अच्छा भेणी सब हेना शिफ्ट थी वयूं, ॿुधायो न मूंखे। जो अभी तक नहीं आया, जिन्होंने नहीं किया पार्टिसिपेट, चलिए आप भी आ जाए। कंहिंखे दुख न रहे। चलो तव्हां भी अचो, कंहिंखे दुख न रहे। 1 2 3 4 5 6 7 भेणी सिलेक्ट थी आई नेल्सन पेंट के ताउन सां। असां वटि आहे हिकु डिनर सेट। देखते हैं कि आज केर पाण सां ही डिनर सेट खणी तो वने। ये बच्चा बच्चा कैसे आएगा छोटा सा? इनके साथ औरतों के साथ मुकाबला करोगे? चले सो रूल्स आगे बताए चलिया। टच न करना है, रिवर्स नहीं आना, बीच में से गुत नहीं लगानी, बाकी आपका जो दिल करे कीजिए। सही है, स्टार्ट कयूं। म्यूजिक रेडी है। 1 2 3 एंड म्यूजिक। चले जी बाकी बच्चों 5 भेड़ियों ओ जी आवाज मुखे अचन घुर्जे। सब ओ चवंदा ठीक है। नेल्सन पेंट यही तो रंग है म्यूजिक। भाई तालियां उठाइए बहनों के लिए, हौसला अफजाई जरूरी है बहनों के लिए।
ये देखिए, ये होते हैं इंटेलिजेंट लोग। इनके साइंस जानते हैं गुरुजे। आपको चांद पे होना चाहिए, यहाँ पे क्या कर रही है? नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। 1 2 3 एंड म्यूजिक। Three and music. Oh, thank you. बाकी बच्चों बहनियों हिनन मां का हूं भी हिकड़ी खुश नसीब जैसा अभी तो नेल्सन पेंट जो डिनर सेट। चलें जी, to both of you all the best. 1 2 3 and music. भाई और हम inside. हमें उधर नहीं देखना। हाँ ओह, थैंक यू वेरी मच। आप बैठ सकती हैं। एज भेड़ आया जी विनर, कांग्रेचुलेशन। बहुत सारी तालियां बहन के लिए। अहीं नेल्सन विनर सेट दी लो तमाम सागत। माइक भी खणी था। माइक। सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझे भेड़ समीना मुबारक। अच्छा, कैसी है समीना मुबारक? अल्हम्दुलिल्लाह। समीना मुबारक को ये डिनर सेट मुबारक। खैर मुबारक। कहाँ से आई है? बिलाल कॉलोनी से। चलें जी, कांग्रेचुलेशंस। हिविंदो तमाम सागत। बहुत सारी तालियां भेड़ समीना जे लाए थे सांजो ही सेगमेंट में पहुंचे तो पैंजी पुजानी थे। कुछ आया है क्या? तो देना मुझे। जखायो छोटा। चलिए माइक सुनना चाहता हूँ। मैंने कहा मौला अली की विलादत की खुशी में न्याज बनाई थी और आपको भी मौला अली की विलादत बहुत बहुत मुबारक हो। थैंक यू जी, आपको भी बहुत बहुत मुबारक हो। जेके सांगे ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे मुबारकूं हुजनि। ऐं ही जेको आहे मां पंहिंजे हथनि सां खाईंदुसि। ओहो, अलग अलग शेप्स में बना के आई हैं। ही आहे राउंड शेप, ही आहे दिस इज बटरफ्लाई एंड दिस इज हार्ट। मां दिल तां शुरूआत कंदो और दिल वारा माण्हू आहियूं न असां। चलिए जी, थैंक यू वेरी मच। तव्हां सां गॾु बि गिफ्ट ॾींदा। कॾहिं के पांडा जो गिफ्ट ॾिजो ऐं नेल्सन जो गिफ्ट ॾिजो। थैंक यू वेरी मच। हिन खे संभाले रखिजो। ये सब मैं खाऊंगा, कंहिंसां शेयर कोन कंदुमि। सो हिते असांजा सभु सेगमेंट्स पहुचंदा पंहिंजी पुॼाणी ते। उमेद आहे कयूं त तव्हां अगर तव्हां बि अचणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो, मैसेज कयो, रजिस्ट्रेशन करायो, अचो असां गेम्स खेॾो। थी थो सघे तव्हां हुजो खुश नसीब जेके खटे वञो असांखां LED TV, मोटरसाइकिल्स आहिनि, वॉशिंग मशीन्स आहिनि, खोड़ सारो जेके इनामात आहिनि। हाणे लास्ट में असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं ही हैम्पर्स। चलें जी, सब अपनी अपनी जगह, सब अपनी अपनी जगह, सब पंहिंजी पंहिंजी जगह। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। ही हिनन जे लाइ नेल्सन। चलें जी, नेल्सन पेंट्स ये आपके लिए। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। असां गॾु आहे पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। उन सां गॾो गॾु असां वटि आहे ही बॉडी सॉल जा गिफ्ट। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। तव्हां डांस ॾाढी सुठी कई, मुझे आपकी डांस अच्छी लगी। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल उस साइड भी आ जाए। बॉडी सॉल ॾियूं असां। वेरी गुड। ही तव्हांजे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। ये देखिए कितना प्यारा बना के आई है। थैंक यू। ही तव्हांजे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। चलें जी, देखिएगा क्या लाए। और मदीने का अतर था वो कैमरा में तो अचो न था मुझा भा ॾियो मूंखे। माशाल्लाह, थैंक यू वेरी मच। मदीने का अतर वठी आया आहिनि। लख लख कुर्ब मुझा भा। चलें जी, ही तव्हांजे लाइ माशाल्लाह माशाल्लाह मदीने जी नगरी खां ही आयो आहे। चलें जी,
चलें जी इन्हनि जे लाइ चलें जी बॉडी सॉल कॉस्मेटिक्स बॉडी सॉल कॉस्मेटिक्स ही तमाम जे लाइ हो जमालो ये देखिएगा कितनी मेहनत करके आई है ही आहे ABC बाय फ्रूट नेशन तव्हां जे लाइ ऐं ही हिननि जे लाइ ऐं ही ABC बाय फ्रूट नेशन चलें जी ही तव्हां जे लाइ ही चाचे जे लाइ ABC बाय फ्रूट नेशन चलें जी ये यहाँ भी आते हैं कहीं आप दे दें ये पोयां जेका भेण वेठी आहे अॼु तव्हां जे लाइ थैंक यू ऊपर भी जाने देना मुझे वहाँ जाने दे ही तव्हां जे लाइ मुंहिंजा भाउ ABC जूस बाय फ्रूट नेशन ये आपके लिए और ही मुझे भाउ जे लाइ चले हेॾे असांजो शो पहुतो पंहिंजी ॿुधाइण जी उमेद आहे कि तव्हां बि पसंदि कयो हूंदो अॼु जो शो वरी मिलंदासीं सुभाणे नए एपिसोड सां गॾु तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजो जो ख़्यालु रखंदा प्रोग्राम जो नालो आहे हो जमालो सिंध जो सब खां वॾो गेम शो सिंध जो सब खां वॾो गेम शो सिंध जो सब खां वॾो